कुकड़नि जी मेल उन्हनि में हुई, कुतनि ऐं रिछ जी बछ उन्हनि में हुई। ढगा पाण में विड़ाईंदा हा, रस्तनि में वेठा हूंदा। क़ुरान तू फमवता तू नफी नादी कुमुल मुनकर, कचहरियुनि में गुनाह कंदा हा। कचहरियुनि कुत्ते खे बि कुझु हया हूंदो आहे, जानवर खे बि कुझु हया हूंदो आहे, पर क़ुरान तू फरमा जानवरनि जेतिरो बि उन्हनि खे हया कोन हुयो। कचहरियुनि में मजलिसनि में गुनाह कंदा। अॼु उहा साॻी बीमारी असां मुस्लमाननि में, कुकड़नि जी मेल मुस्लमाननि में, कुतनि ऐं रिछ जी बछ मुस्लमाननि में, ॾांदनि ऐं गॾहनि जी गोय असां मुस्लमाननि में, कचहरियुनि में मजलिसनि में मुस्लमान गुनाह पिया कनि। वञो पने आकिल शहर में, ई पेनूं फ़क़ीराणियूं औरतूं घुमनि पयूं, नौजवान मुस्लमान सरे आम उन्हनि सां नाजाइज़ हरकतूं पिया कनि। कंहिंखे ज़रूरत न आहे जो उन्हनि खे केरु रोके। सही थो चवां या ग़लति? नबी सां फरमायो अहिड़ो ज़मानो ईंदो जो नेकीअ जो हुकुम कोन